सोशल मीडिया ते फेक फेसबुक आईडी तां परेशान नौजवान जी तां इख्तियारनि खे कार्रवाई जी अपील। रिपोर्ट करियो आहे डॉक्टर रहीमलाल वाघाणी। समारोह जे बुलंदशाह कॉलोनी जे रहवासी नौजवान इमरान ख़ासकेली वल्दाहकुम ख़ासकेली फेसबुक आईडी तां परेशान थी नेशनल प्रेस क्लब समारोह ते तां खणी पहुची वियो। नौजवान प्रेस क्लब समारोह में साफ़िन सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त कुछ वक़्त खां को नामालूम शख़्स संदसि नाले ऐं तस्वीर सां फेसबुक ते जाली आईडी ठाहे रहियो आहे, जंहिं मुख़्तलिफ़ ग़लति ऐं बेबुनियाद पोस्टूं शेयर कयूं पियूं वञनि, जिन सां हिन जो को बि वास्तो नाहे। इमरान ख़ासकेली वधीक चयो त हू हिकु ग़रीब माण्हू आहे। संदसि शख़्सियत खे बदनाम करण जी साज़िश थी रही आहे। हुन आला इख्तियारियुनि आई.जी. सिंध, DIG मीरपुर ख़ास, SSP उमरकोट ऐं SHO समारोह खां मुतालबो कयो आहे त मामले जी जांच करे हुन जाली आईडी हलाईंदड़ शख़्स खे गिरफ़्तार करे संदसि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। नालो इमरान ख़ासकेली ऐं मुंहिंजी फेसबुक रियल आईडी आहे इमरान KK सां, ऐं मुंहिंजे नाले ते फेक आईडी ठाही वई आहे इमरान ख़ासकेली जे नाले सां, ऐं मुंहिंजी रियल जेका आईडी आहे उहा इमरान KK ऐं फेक आईडी ठाही वई इमरान ख़ासकेली नाले सां। ऐं हुनजो मूं वटि फ़िलहालु त मोबाइल बटणनि वारो 2 महीना थी विया आहिनि, त इन करे हीउ मोबाइल मूं वटि 2 महीना थी विया आहिनि। ऐं हीअ मूं ॿिए दोस्त जे मोबाइल मां तस्वीरूं कढियूं आहिनि, स्क्रीनशॉट कया आहिनि। ऐं हीअ आईडी इमरान ख़ासकेली नाले सां मुंहिंजी ठही आहे। रेगुलर जूं पोस्टूं आहिनि ऐं मतिलबु गार वग़ैरह गार गंद जाम कुझु ॾियनि था, ऐं रेगुलर जूं पोस्टूं तक़रीबन हफ़्तो खनि थी पोस्टुनि मथे पोस्टूं माण्हू तंग थी वियो आहे। हे ॾिसो, हीअ मूं पंहिंजे हिसाब सां चयो, मूं पंहिंजी पोस्ट बि रखी हुई दोस्त जे मोबाइल तां खणी, पंहिंजी आईडी ते रखी हुई दोस्त जो मोबाइल खणी। ऐं हीअ पोस्टूं आहिनि रेगुलर जूं, ऐं मुंहिंजो बाक़ाइदे एतिरे क़दुरु त फैमिली नंबर बि ॾेई छॾियो आहे। ऐं सुभाणे का बि XYZ मज़हबी या का बि अहिड़ी का पोस्ट अचे थी त उन सां को बि मुंहिंजो वास्तो न आहे। हीउ नंबर पियो आहे, ॾिसी वठंदा, हीअ मुंहिंजी फैमिली नंबर आहे। हीअ नंबर ॾिनो वियो आहे ऐं बाक़ाइदा जाम गार गंद ॾिनी वञे थी रेगुलर जे टाइम ते। रोज़ हिकिड़ी 2 पोस्टूं ईंदियूं रहंदियूं आहिनि, ऐं इन आईडी सां मुंहिंजो को बि तालुक़ु न आहे। सुभाणे का बि मज़हबी का समाजी का बि पोस्ट वग़ैरह अचे थी त इन सां मुंहिंजो को बि तालुक़ु न आहे। ऐं इन सां मूं वटि मोबाइल फ़िलहालु बटणनि वारो आहे। मुंहिंजे दोस्त भाउ भुरगड़ी आहिनि, मुंहिंजा भाउ आहिनि, दोस्त आहिनि, ऐं उन्हनि जे बारे में बि गार गंद वग़ैरह अचे पई। ऐं मुंहिंजे पंहिंजे ख़ानदान जे बारे में बि मतिलबु असांखे क़ौम परस्ती करे विढ़ाइण जे चकर में लॻा पिया आहिनि। ऐं सुभाणे का मज़हबी पोस्ट अची सघे थी, छो त पहिरीं तव्हांखे ख़बर आहे त शाहनवाज़ वारो मसइलो कीअं थियो, वरी बि XYZ असीं ग़रीब मिस्किन माण्हू आहियूं, वरी सुभाणे टंगिया पिया अचूं। इन करे असां वटि फ़िलहालु को मोबाइल न आहे। मूं वटि 2-3 महीना थिया आहिनि मोबाइल न आहे। ऐं मूं ॿिए मोबाइल में मुंहिंजी आईडी पंहिंजी खोली हुई तक़रीबन 8 जून ते मूं उहा पोस्ट रखी अथव। हिन आईडी सां इमरान ख़ासकेली वारी आईडी सां मुंहिंजो को बि तालुक़ु न आहे। को बि रिस्पॉन्स हुननि जो मतिलबु को पोस्टूं वग़ैरह घटि थियनि, को बि रिस्पॉन्स कोन आहे। ऐं उनखां अलावा मूं वटि हीउ मोबाइल आहे, ऐं पाण स्टूडेंट आहियां BS एग्री जो, ऐं हिते ई समारे में रहंदो, बुलंदशाह मोहल्ले में मुंहिंजो घरु आहे। ऐं XYZ कंहिंखां बि का बि पोस्ट आई आहे उन सां आउं झलू न आहियां। सुभाणे का बि पोस्ट अचे थी त इन जो को बि वास्तो मुंहिंजो। IG सिंध ऐं DIG मीरपुर ख़ास ऐं SSP उमरकोट ऐं SHO समारोह खे अपील थो कयां त महिरबानी करे इन जेको बि आईडी ठाही आहे जंहिं बि उनखे जल्द सां जल्द गिरफ़्तार कयो वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे।